नाज़रीन, क़ाज़ी अहमद में एक हफ़्तो गुज़री वञण बावजूद बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम हैदर बालादी। क़ाज़ी अहमद यूनियन काउंसिल के वार्ड नंबर 4 के इलाके नबीबख्श कॉलोनी हाशिम राउत समेत ॿियनि ॻोठनि में हफ़्तो गुज़री वञण के बावजूद बरसाती पानी निकाल न थी सघियो। वार्ड के चूंडियल नुमाइंदे से गॾु मक़ामी रवासिन एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। उन हवाले से आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त आसे पासे माण्हू आहिनि जेके उन्हनि जे घरनि में पानी बीठो आहे। पानी तव्हां ॾिसो पिया पाण तलावनि जी सूरत में घणा घर आहिनि पानी में किरी पिया आहिनि। वीचारा घरनि वारा जेके ॿाहिरि वेठा आहिनि हुननि न टेंट आहे न ही पानी निकाल थो वञे। असां हुननि चऊं था एडमिनिस्ट्रेटर बशीर उमराणी उहो असांखे ॿुधई नथो। एस साहिब सभिनी चऊं पिया असांखे केरु ॿुधई नथो। हीउ हेॾो तलावनि में पानी बीठो आहे ऐं हिननि ग़रीबनि जी का सहायता कई वञे। ही पानी कढाए वञे। किथां बि को माना अचण वञण जी जाइ न आहे। जॻहियूं किरी पियूं आहिनि। सरकारी मुलाज़िम को बि असां सां सहायता करण लाइ तयारु न आहे। असां एसी साहिब वटि एहतजाज कयो आहे। बशीर उमराणी जेको असांखे आसरा ॾेई ऐं को डीज़ल जो लीटर हिकिड़ो ॾियण लाइ तयारु न आहे। सभु जेको माल हड़प कयो थो वञे ऐं हिते असां पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे ते लिफ्टूं ट्रैक्टर पंहिंजा पंहिंजे ख़र्च ते पाणी पिया कढायूं। असां सां को बि सहायता करण लाइ तयारु न आहे। ॿुॾी विया आहिनि बचड़ा नंढड़ा नंढड़ा आहिनि। हिते वेठा आहियूं असां मानी वेलो मानी अटे जो खाऊं था मुल वठूं था अटो खाऊं था बुख मरूं पिया। नंढड़ा ॿार आहिनि ही सॼा घर बर सभु ॿुॾी विया आहिनि। असांजा घर ॿुॾी विया आहिनि। नंढा नंढा ॿार आहिनि उस ते पिया आहिनि। न कांजा तक मानी पचाई आहे। अटो हुजे त मानी पचायूं। मथे इहो छा कोन आहिनि त विहारियूं घुट लॻी पई आहे। हींअर मायूं असीं वञूं था ॻोठ में लप अटो मिले थो हू बि पूरी न का शाम जी थिए थी न का सुबुह जी थिए थी। कुझु बि कोन आहे। राति जो मच्छर खाइनि था। इहो मच्छरदानू बि कोन आहे त इहो ॾियूं। राति जो झुड़ अचनि था मींहं अचनि था। हींअर मींहं केॾां वञूं केॾां भॼूं। सभु घर ई आहे ॿोॾ लॻी पई आहे। ही मींहं असां अहिड़ो कमु करे छॾियो आहे। चारई पासा पाणी लॻो पियो आहे ऐं असांजी मदद कई वञे ऐं पाणी असांजो कढायो वञे। असांजे ॻोठ जे चौधारी पाणी फिरियल आहे पर केर बि असांजी माना मदद करण लाइ तयारु न आहे। ही चेयरमैन साहब सभु असां सां गॾु आहिनि पर गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे को तेल जो लीटर नथो मिले। छाजे करे छो असां ॾोहो कयो आहे को गवर्नमेंट जेको असां धाड़ो हयो आहे छा कयो आहे। असांजो पाणी त वधीक घटि में घटि कढाई न। असांजी का बि सहायता गवर्नमेंट जे तरफ़ां खां न आहे थी। इन जे लाइ असीं अपील था कयूं मथे अहदेदारनि खे त महिरबानी करे असांजो पाणी कढायो ग़रीबनि जो। हे 100 सवा 100 घर असांजा डैमेज आहिनि। इन जी सहायता कई वञे न त ॿी सूरत में असां ग़रीब आवाम ॿियो कुझु नथा करे सघूं। रोडनि ते अची पंहिंजे पाण खे बाहि ॾींदासूं साड़ींदासूं। रवासिन जो चवणु आहे त ज़िला इंतज़ामिया तोड़े यूसिन जे एडमिनिस्ट्रेटर फंड मिलण बावजूद इलाइक़े में पानी नथा कढाइनि। मुज़ाहिरीन घुर कई आहे त फौरी इलाइक़े में पानी निकाल कराए टेंट ऐं मच्छरदानियूं ॾिनियूं वञनि। कैमरा टीम सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़, क़ाज़ी अहमद।